वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब, बरतानिया ऐं अमेरिका जे दौरे ते परॾेह रवानो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी दावत ते सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जे दौरे बाद बरतानिया ऐं अमेरिका जो दौरो पिणु कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात जा बि इम्कान। गुडू बैराज वटां सिंधु दरिया जे वहकिरनि में लाथ जो सिलसिलो जारी। गुडू वटि पाणी वहकिरनि में 24 कलाकनि दौरान 43,000 क्यूसेक्स लाथ रिकॉर्ड। मथियों वहकिरो 5,81,086, हेठियों वहकिरो 5,53,559 क्यूसेक रिकॉर्ड। वहकिरनि में लाथ बावजूदि वॾी बोर जी सूरत-हाल बरक़रार। सखर बैराज वटि 5,71,800 क्यूसेक जे वहकिरनि सां वॾी बोर डिक्लेयर। साॻिया वहकिरा बरक़रार। कोटली बैराज वटि पाणी वहकिरनि में 7,000 क्यूसेक जी वाध। मथां वहकिरो 3,853,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटली बैराज वटि पाणी वहकिरनि में वाध ठठो ऐं सिजावल जे कचे जा वधीक केतिराई ॻोठ ॿुॾी विया। मुतासिरीन पंहिंजी मदद पाण तहत बंदनि ते अची वेही रहिया। खाद खुराक ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट जूं दाहूं। बनू ऐं कर्क में दहशतगर्दनि जा थाननि ते हमला नाकाम। 3 दहशतगर्द मारिजी विया, 4 ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्द लाश ऐं ज़ख़्मी खणी फरार थी विया। RPO बनू सजाद खान जो चवणु आहे त दहशतगर्दनि पहिरीं विरियान थाणे ऐं बाद में मज़ंग चौकी ते हमिलो कयो। पुलिस बहादुरी सां वैर कंदे ॿई हमला नाकाम बणाए छॾिया। हमले में 3 पुलिस एहलकार मामूली ज़ख़्मी थी पिया। तकरारी मैच रेफरी एंडी पायक्राफ्ट खे हटाइण खां सवाइ ॿियो को बि तगु नाहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC खे मैच रेफरी हटाइण लाइ ॿियो ख़त बि लिखी छॾियो। PCB एंडी पायक्राफ्ट ख़िलाफ़ कार्रवाई न करण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त PCB जवाबी ख़त में चयो आहे त पाकिस्तान एंडी पायक्राफ्ट जी निगरानी में थींदड़ मैच न खेॾंदो। पाकिस्तान तकरारी रेफरी ख़िलाफ़ ICC जे इंक्वायरी खे बि रस्मी कार्रवाई करार ॾेई छॾियो। ICC पारां अॼु तकरारी रेफरी बाबति को फ़ैसिलो करण जा इम्कान। ऐं ककड़ वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं रिक्शा में विच में टक्कर। 3 सॻा भाइर ज़ख़्मी। हिकु भाउ ज़ख़्मनि जी सट नसंदे इस्पताल में दम ॾिनो। ॿिनि जी हालत ॻणती जोगी। हादसे में रिक्शा मुकमल तौरु तबाह थी वियो। ज़ुल्फ़कार अबरो इस्पताल में दम ॾिनो। साजन ऐं शहबाज़ अबरो जी हालत ॻणती जोगी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN वलीकार आऊं आहियां ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।